साईं 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 असला पूरी भी परे मिनिस्टर साहब तो अचे तो मूंखे धिका थो ॾे पोइ हे वठि तूं इंटरव्यू बि तूं वठेसि बाबा ख्याल कर पोइते थी हे ॾाढो जज़्बाती आहे हिकिड़ो दफ़ो मां बाबे सां मिलमि मुंहिंजे बाबे खे धकु ॾिनई उबतो थी किरियो वञे पोइ साईं मां तव्हांजो पीउ थोरी आहियां हिनखे सम्झायोसि बसि हे सभु खे सम्झंदो आहे पहिरियों तव्हां पंहिंजी घणो यकीन कयो हे त अञा 2 बिरयानियूं खाधियूं जे 4 खाए त माण्हू मारे विझे पुटु होॾे बि साईं महिरबानी करे इहे वाठा ॿाठा त न वठी ईंदा कयो न ऐं जेके वाठा वठी अचो चङा त वठी अचो हे रंग जा दुश्मन छो था वठी अचो ईअं त न कयो न साईं हाणे शुरू कयूं इंटरव्यू बाबा बीरो ॾिस सभिनी खे ॾिस ॿिले वांगुरु हेॾे होॾे ठीकु आहे शाबाश इंटरव्यू साईं शुरू कयूं हा बिल्कुलु भले इंटरव्यू कैमराऊं बि ऑन आहिनि हा कैमरो ऑन त भले हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो हेॾे आहे हा इहो सुवाल थोरा सवला कजाए ॾुखिया न हुजनि सम्झ थो कर 16 सवाल कया सुवाल मुंहुं ॾियणो हूंदो आहे न असांखां मथे बि वेठा आहिनि न माण्हू पोइ हे पुछांव त पाकिस्तान कॾहिं आज़ादु थियो ॾिसो न इहो वरी ग़लती में चई न वॼा ज़बान मुंहिंजी आहे तिरकिणी चई वॼा 1948 में थियो त पोइ छा थींदो न इहो न हिन खां बि सवलो इन खां सवलो हुजे पोइ इहो पुछांव त भला पाकिस्तान जे झंडे में घणा रंग आहिनि 3-4 आहिनि जेके बि आहिनि हिकिड़ो निकिरी वञे वरी असांखे ग़लती इहे बसि तूं मुल्क खे छॾ फ़ौज खे छॾ ॿिए ते ॻाल्हाए पोइ भला सही सिपारो घुरायूं उहो पढ़ूं भला हिते वेही इहा त ज़बरदस्त ॻाल्हि आहे यकीन करे असां पाण साल खां निमाज़ न पढ़ी आहे पढ़ंदासीं त सवाब बि मिलंदो ऐं ख़ुशी बि थींदी असांखे उहो साईं इहे ख़ल्क़ जी ख़िदमत कंदव त सजदा बि पोइ क़बूल थींदव हा पोइ ख़ल्क़ जी ख़िदमत कयो त मिलण थो वञा सभु सां मां साईं 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 हिकिड़ो मिंट पब्लिक तव्हां ते अॼुकल्ह नाराज़ आहे ईअं ओचितो न टमाटो न अची वञे टमाटे जा भउ ॾिसो असांखे पादरनि जो भउ न थींदो आहे यकीन करे यार सातो आहे हे असांजा महबूब आहिनि हे कुटींदा मारींदा इहे न खीसा फाड़ींदा असांजा बसि साईं असांखे इहा पक करणी त तव्हां न कया केतिरा पका आहियो बसि हाणे हलो मां तव्हां इज़त कंदो आहियां साईं ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो असांजी इज़त करण वारे खे ॾाढो भउ थींदो आहे छो इज़त करण वारा भाकुर जे बहाने चमाट हणी वठंदा इन लाइ इज़त खां तव्हांखे भउ थींदो आहे जी हा वॾी मां तव्हांजी वॾी इज़त कंदो आहियां पोइ हाणे इंटरव्यू कीअं वठिजे बूट लाहे वठिजे पाए वठिजे बूट छो लाईंदे साईं बूट लाहे तव्हांजो इंटरव्यू पहिरियों गाड़े वठंदुमि त इज़त में शान थींदव न त यार वॾी इज़त अथसि अॻिलो पहिरियों गाड़े इंटरव्यू थो वठे साईं खां हाणे ही SLF आहे को नसीर जो तॾो न आहे जो बूट लाहे करे वेंदे तॾे ते साईं भला अचो त बसि इंटरव्यू शुरू कयूं बसि महिरबानी तव्हांजी थी वियो बसि साईं इंटरव्यू त थिए न टाइम कोन्हे बाबा टाइम कोन्हे साईं अचो सर हाणे 16 सवाल थो पुछां तव्हां खां अचो हल वधिया महिरबानी कर 16 सवाल कर अचो ठीकु आहे आसान सवाल अथव साईं आओ हे हले थो हे रखां ॿियो हलो हलो यकीन करे असेंबली में बि न हलंदो आहे इहो जॾहिं हिते बटन हणंदा आहियूं तॾहिं हलंदो आहे साईं तव्हां बिज़ी छा में हूंदा आहियो फोन कर त साईं बिज़ी घर वञ त साईं बिज़ी ऑफिस वञ त साईं बिज़ी रस्ते में पकड़ त साईं बिज़ी जंहिं डिपार्टमेंट जा मिनिस्टर आहियो उन डिपार्टमेंट खे ॾिसूं था त उहो वात पटियूं पियो आहे कमु को थिए कोन थो लुक बिज़ी डू नथिंग त पोइ तव्हां बिज़ी छा में हूंदा आहियो यकीन करे तमामु ज़बरदस्त सुवाल करे वेठो अथई तमामु सुहिणो सुवाल आहे प्यारो सुवाल आहे दाद ॾींदुमि तोखे यकीन करे जॾहिं बजट ईंदो आहे न बजट खे रखी करे टेबल ते हीअं वेही करे ॾिसंदा आहियूं तव्हां जेकॾहिं मश्करे कोई मश्करी कई हुई पोइ मां फ़लसफ़े तौरु इस्तेमालु थो कयां अॼोके हिन प्रोग्राम में हुन चयो त आशिक़ महबूब खे ईअं ॾिसंदो आहे जीअं लूसी कुतो टुकर खे ॾिसंदो आहे असां बि बजट खे अहिड़ी तरह ॾिसंदा आहियूं त हाणे हुनखे कीअं खपाइजे छा कजे साईं महिरबानी करे हे SLF जो प्रोग्राम आहे को लूज़ स्टॉक में न वेठा आहियो न ई तव्हां मुई नख़्तर या पुट रहियो महिरबानी करे थोरी पाॾियामानी लैंग्वेज इस्तेमालु कयो त पोइ इहो कयो न इहो कटे छॾिजो अच्छा साईं ॿियो सवाल तव्हां खां मां इहो तमामु लाज़मी पुछणु पसंदि कंदुसि त हलो हे भलो आहे माइक यार ख़ैर में सियासत खे तबाह कयो आहे न साईं असां ख़ैर में न कयो आहे असां सिंध में सियासत खे तबाह कयो आहे छा दुश्मनी रहियल हुई ॾिसो चेंज ज़रूरी आहे दुनिया पूरी तरक़ी पई करे साइंस में टेक्नोलॉजी में AI अची वियो साईं साइबर सिक्योरिटी आहे दुनिया पई तरक़ी करे असांजो हाणे असांजे मुल्क ॾे कंहिंजो तवजो न हो असांजो पंहिंजे तवजो कीअं करायूं इन पूरी दुनिया जो
पोइ सियासत में अची करे किन कयोसीं। वाह सही आहे। सियासत में तव्हां किन कयो, बजट कीअं तव्हां उहो कई? बजट जेकी असां विरहाईंदा आहियूं उन बजट में यकीन करे परेशानी इहा लॻंदी आहे, मुंहिंजी हिकिड़ी ज़ाल आहे जंहिंमें 40 साल आहिनि मुंहिंजा। हाणे पहिरियों त 40 सालनि में विराइबो, अच्छा उन खां पोइ सोट मां साथ, ईअं करे यकीन करे 5 साल गुज़री थी वेंदा आहिनि, वरी ॿी इलेक्शन ईंदी आहे। यकीन करे हाणे इहो तव्हांखे ॿुधायां त दुनिया खे असां हैरान कयोसीं इन में सियासत में किनूं करे, त दुनिया परेशान थी वई त हे माण्हू आहिनि कहिड़ा जंहिंखे वोट नथा ॾियूं पोइ बि खटे था अचनि। वाह सही आहे। इहा त हिकिड़ो त असांजो दोस्त यकीन करे घर में सुतो पियो, मां वञी करे उथायोमांसि, मां चयो इलेक्शन खटे वियो आहे। हुनखे यकीन न पियो चए, मूंखे त को वोट ई न मिलियो हुयो, मां चयो खटे वियो आहे। पोइ हाणे छा चयोमांसि, मां चयो आहे इहो थी अल्लाह। ऐं ॿियो बिरयानी बि कमु पटियो अथव साद? बिरयानी ॾिसे थो वाट सूर लॻा पिया। अच्छा साईं, हिकिड़ो अहम सुवाल आहे, नांग में तव्हां में छा फ़र्क़ु आहे? वॾो फ़र्क़ु आहे, ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। ॾिसो जॾहिं नांग तव्हांखे डंग हणंदो तव्हांखे ख़बर पवंदी त नांग डंग हयो आहे, सूर थियो, ज़हर वधंदो, डॉक्टर ॾे वेंदो, यानी तव्हांखे ख़बर पई। जेकॾहिं असां तव्हांखे डंगो हणंदासीं तव्हांखे 20 सालनि खां पोइ ख़बर पवंदी त ज़मीन वई, पाणी वियो, बिजली वई, गैस वियो, मादनियात वई। वाह साईं वाह। इहा तव्हांखे शाबस आहे जो तव्हां फराख़ दिली सां इहे जवाबु ॾियो था। अच्छा, कूड़ खां अलावा ॿी कहिड़ी हॉबीज़ आहिनि तव्हां जूं? शैतानी, सियासतदाननि खे पाण में विड़ाइबो, पार्टियुनि वारनि खे पाण में विड़ाइबो। जेकॾहिं घर में 2 सियासतदान आहिनि हिकिड़ी पार्टी में, त ॿिन्हिनि भाइरनि खे विड़ाए करे हिकिड़ो ॿी पार्टी में, ॿियो ॿी पार्टी में। इहे त सियासत आहे न सही। शैतानगिरी जो कयो, विड़ायो जो त नालो तव्हांजो मार्केट में न अचे। बिल्कुलु ईंदो आहे, बिल्कुलु चुप हूंदी आहे, सात हूंदी आहे मार्केट। अच्छा, मश्करी खां अलावा ॿियो तव्हां क़ौम सां कुझु कयो? मश्करी मां ई फुर्सत नथी मिले, खिलाए खिलाए क़ौम खे पेट में सूर विधो आहे, ॿियो कहिड़ो। अच्छा, कीअं खिलायो क़ौम खे? ॾिसो न त टेंडर अची वेंदा आहिनि, वाह ही रोड ठहंदो, रोड खे खोटाए छॾींदा आहियूं, पिया 2 साल उहो रोड पियो ठहंदो, खोटबो, माण्हू परेशान, हेॾो बि खिल में विड़िया पिया। ॿुधो, पोइ वरी खिली खिली चुप कंदा आहिनि त वरी झुमिर ते छॾे ॾींदा आहिनि, रुगो हिकिड़ी बिरयानी ॾे त पोइ साईं तव्हांजे जेके मां जवाबु ॿुधां थो, मूंखे थोरो डाउट थो थिए त तव्हां रियल सियासतदान न आहियो। इन जे करे मूंखे थोरो चेक न रियल न आहे, मां चइना जो आहियां हितों जो। हाँ बाबा, इहे जवाब जेके तव्हांजा न इहे थोरा अजीब था लॻनि। इन जे करे मां थोरो माना हिकिड़ो तव्हांजो IQ लेवल जो टेस्ट वठणु चाहींदुमि त सियासतदान जो कुझु त ज़हन हुजणु घुरिजे न। मूंखे तव्हां थोरा सा नाराज़ न थिजो, थोरा माना ईअं इडियट था लॻो। तव्हां खां हिकिड़ो सवाल थो पुछां, मतिलबु जनरल नॉलेज जी तव्हांजी ख़बर आहे न? जनरल नॉलेज आहे थोरो ॼाण? बिल्कुलु आहे, पर अंग्रेज़ी में सवाल न हुजे, छो यकीन करे अंग्रेज़ी खे एॾी नफ़रत कयां मां, असेंबली में न ॻाल्हाईंदो आहियां। अच्छा, अंग्रेज़ी तव्हांखे न अचे? माना सवाल करेंगे असेंबली में मां बिल्कुलु न ॻाल्हाईंदो आहियां। सवाल तव्हां खां मां थोरो IQ लेवल जो थो पुछां त साल में ॾींहं घणा थींदा आहिनि? हा, ॾाढो सुठो सवाल आहे, यकीन करे ॾाढो सुठो सवाल आहे। दिमाग़ आहे, 1% आहे, हा न? 2 थिया तुंहिंजा 2 लिफ़ाफ़ा। साल में ॾींहं घणा थींदा? साफ़ ई लिफ़ाफ़ो न खाईंदो, मिटी खाईंदो या नांग आहे छा? साईं हाणे सहाफ़ी त बचाइनि जेके या एंकर पर्सन त बचाइनि जेके तव्हांजे हद खां वधीक इज़त था कनि, जेके उन्हनि जा बि लिफ़ाफ़ा बंदि थिया त हिन प्लेटफॉर्म तां तव्हांखे ज़िलत नसीबु थींदी। सची ॻाल्हि आहे। यकीन करे इज़त वारे ख़्याल छॾे ॾे दिमाग़ में। बसि ॾींहं घणा आहिनि साल में? साल में ॾींहं जेतिरा बि आहिनि उन्हनि खे छॾे ॾे, पर जॾहिं असां हुकूमत में हूंदा आहियूं त हर ॾींहुं असांजो हूंदो आहे। हफ़्तो बि असांजो, साल बि असांजो, ॾींहुं बि असांजो। ईअं न कयो साईं, जुमो त असांखे ॾियो न। जुमो जमियत वारा छॾींदा त तव्हांखे ॾींदासीं न। वॾी ॻाल्हि आहे साईं। पसंदीदा तव्हांजो सियासतदान केरु आहे? हा, पसंदीदा सियासतदान ज़बरदस्त सवाल आहे। पसंदीदा सियासतदान मुंहिंजो बाबर गोरी। बाबर गोरी? हा। अड़े साईं, उन त वॾा घपला करे बजटूं खणी भॼी वियो, इहो कीअं तव्हांजो पसंदीदा आहे? इहा त सियासत आहे न।
माल बि खाई वञे, खणी बि वञे, भॼी बि वञे, वरी पकड़िजे बि न। पोइ साईं अहिड़ा त असांजा पंहिंजा बि ॿ टे सिंधी सियासतदान आहिनि, उन्हनि खे नथा फॉलो कयो। उन्हनि खे हाली खाइण ॾे वञण जो टाइम। अच्छा, थोरा भला तकड़ा तकड़ा ॿिया सवाल पुछां जी। तव्हांजी ज़िंदगी। जी, जी। तव्हां ही त जवाब पब्लिक जे साम्हूं तव्हांजा। पसंदीदा खुशबू छा आहे तव्हांजी? त ख़ुशबू जो नालो न वठि, ज़ाल मुंहिंजी कावड़जी वेंदी। यकीन करे ॾाढो शक हूंदो आहे हुनखे। साईं, मां तव्हां खां पसंदीदा खुशबू, परफ्यूम वारी खुशबू थो पुछां, खुशबू सिंधी नाल नथो चवां। अच्छा अच्छा, परफ्यूम ईअं न कयो। परफ्यूम जेकी आहे लॻी वेंदी आहे। पसंदीदा फनकार भला तव्हांजो कहिड़ो आहे? पसंदीदा फनकार कंहिं दौर में वही दकड़ो हूंदो, हाणे माशूक शर्रा। ऐं हक़ीक़त इहा आहे सियासत में बि तव्हां ॼणो ईअं माशूक शरई आहियो। यकीन करे तोखे कीअं ख़बर? मूंखे चवंदा अथई सियासतदान, तूं यार सियासत जो माशूक शर्रा, जादू आयो धुको हण। अच्छा साईं, तव्हां ॿुधायो त तव्हां जा साला आहिनि, बजट उन में तक़सीम कंदा आहियो, ऐं पंहिंजा नवाज़ी नेपोटिज़म तव्हां कंदा आहियो, जी। ऐं आवाम जेका आहे उहा दरपदर आहे, ख्वार आहे, उन्हनि खे त तव्हां लेखींदा बि न आहियो, हरू भरू बि तव्हां मसरूफ़ हूंदा आहियो। पोइ इन अमल ते तव्हां ॿुॾी ॿुॾी न मरो। पंजाब पाणी छॾींदो त ॿुधंदासीं न। पाणी जो डुक कोन्हे को, दरिया में डुक पाणी जो कोन्हे को। उन यकीन करे अमरावती दरिया में पाणी आयो, वियासीं, यकीन हिते गोॾे ताईं वारी में लही वियुसि, पाणी कोन्हे, ॿुधो किथे। अच्छा साईं, तव्हां माशूक से तव्हांजो पसंदीदा फनकार आहे, त जेको माण्हू जंहिं शइ खे पसंदि कंदो आहे त हू बि थोरो ओड़ो हूंदो आहे। जी, त पोइ कलाम बलाम तव्हांखे थोरो को अचे, ॻाए सघो था को कलाम बलाम? न बसि असां ॿुधण ताईं, असांखे सिर्फ़ु खाइणु ईंदो आहे साईं। अच्छा, खाइण में छा पसंदि आहे? खाइण में रोड पुलियूं ऐं बिजली में डांबर मिलाए न, ॼणो ईअं सम्झो चांवरनि में दाल मिलाए, हीअं जो लपो हण आहे। हीअं जो लपो ॼण माना बुसरी था गाओ था। ज़िंदगी खां का शिकायत आहे? ज़िंदगी कहिड़ी शिकायत थी? का बि न। ज़िंदगी ज़िंदगी आहे, पोइ जेसितो ताईं आयूं इक़्तिदार में त ज़िंदगी हलंदी, मौज ई मौज न। ज़िंदगी में कॾहिं को बेत पढ़ियो अथव, शेर पढ़ियो अथव? यकीन करे हिकिड़ो शेर पढ़ियो साईं शाह लतीफ़ साईं जो, उहो बि का भुल चुक थी वई, अहिड़ा अदीब वेठा जतोई साहिब जहिड़ा हाणे असांजा लाह कढी विधऊं, उन करे पढ़णु छॾे ॾिनो मां। पसंदीदा कलर तव्हांजो कहिड़ो आहे? हा, पसंदीदा कलर मुंहिंजो आहे जो गुलाबी टाइप 5000 जो नोट हूंदो आहे न। 5000? हा, उहो 1000 जो नोट पीच पीच कलर। बीच कलर जो हाणे हिन खे पीच खे बि गुलाबी थो चए। बीच आहे, बीच आहे, बीच ते वेठा आहियूं, पीच कलर आहे। बीच कलर इहो इहो पीच कलर तव्हांजो छो पसंदीदा? 5000 नोट न, तव्हांखे जेकॾहिं 5 लख मिलंदा न, ॼणो त 100 जो नोट आहे, बसि खणी वञो त किसे में ख़बर न पवंदी। कॾहिं छापे में पकतव? यकीन करे अॼु ताईं न पकड़ियो आहे मां। अॼु ताईं न पकता? इहो इहो भउ मूंखे रहंदो आहे त कॾहिं त पकड़बे। तव्हांजी गुफ़्तगू मां जेको नज़र आयो, जेको लॻो त तव्हांखे अवाम जी त बिल्कुलु बि परवाह कोन्हे का, ऐं तव्हांजो पंहिंजो जेको नानी वेड़ो ठहियलु आहे उन में तव्हां ॿधिजो बि नथा, छापा बि नथा लॻनव, जीअं वणेव थो तीअं कयो था। त आख़िरी जेको सवाल मां तव्हां खां पुछणु चाहियां थो उहो इहो आहे त तव्हांखे भला को आख़िरत जी का परवाह आहे, भउ अथव आख़िरत में तव्हां सां छा थींदो? इहो त हाणे नेब वारनि खां पुछणो पवंदो त उहो कीअं असांखे छॾींदा, छा थींदो, इहो नेब वारनि खां पुछणो पवंदो। नेब वारनि खां पुछंदो? जी हा साईं, तव्हां हाणे हिकिड़ो कमु कजो, ॿीहर कलमो पढ़जो, तव्हां मुस्लमानी मां ई ख़ारिज आहियो। छो छो मुस्लमान छो फ़र्क़ु थियो? साईं, तव्हांखे नेब जो भउ आहे, अलाह रसूल जो भउ ई कोन्हे को। हा यार, इहो त वॾो तूं यादि ॾियारे छॾियो, अलाह बि त आहे, असांखे त अलाह जो बि भउ करणु घुरिजे। सभ खां पहिरियां त असां क़ौम जा कर्ज़ आहियूं, सिंधी क़ौम जा, असां त हिननि जो ई बेड़ो गर्क करे छॾियो आहे। हाणे हिननि खां माफ़ी बि वठंदासीं ऐं अलाह खे सजदो बि कंदासीं। ॿिए फेरे हिन क़ौम सां मिली असां मश्किरी न कंदासीं। हाणे क़ौम तव्हां साथ ॾियो, मूंखे हिते लाहे करे कुटियो ऐं मां तौबा कई आहे। क़ौम जो रुपयो न खाइबो, जेको क़ौम जो रुपयो खाईंदो उन जहिड़ो हरामी
न पैदा थियो आहे न थींदो। हलोड़े वाठा साईं हिननि खे त अलाह ऐं रसूल जो भउ न हुयो, पर तव्हां का बि हिननि जी ॻाल्हि फॉलो न कजो, तव्हां ज़रूरु डिॼिजो ऐं तव्हां पंहिंजी क़ौम सां गॾु बीहजो। थैंक यू।